हुजूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन था मुंहिंजी विलादत मके में थी। मके जे शहर में हिकिड़ो जबल आहे, उन जबल जो नालो अबू कुबैस आहे। काबतुल्लाह जो जंहिं पासे दरवाज़ो आहे उन दरवाज़े जे साम्हूं मुंहिंजा दोस्त सफ़ा जबल जे वेझो आहे ऐं तमामु वॾो जबल आहे, पूरे मके जे जबलनि में वॾो आहे। हुजूर करीम ईअं बि फरमायो आहे जीअं आदम सभिनी इंसाननि जो अबो आहे तीअं अबू कुबैस जबल रूई ज़मीन जे जबलनि जो अबो आहे। सब इंसान अल्लाह ताला आदम मां पैदा कया, पर सॼी रूई ज़मीन जा जबल अल्लाह ताला अबू कुबैस जबल मां पैदा कया। काबे जे बिल्कुलु दर जे साम्हूं मुंहिंजा दोस्त सफ़ा जबल जे वेझड़ो आहे, तमामु वॾो जबल आहे। हुजूर फरमाइनि था जंहिं राति मुंहिंजे ॼमण जी थी ऐं मां मोहम्मद करीम ॼावसि त शैतान पंहिंजे मथे में धूड़ विझी अबू कुबैस जबल ते चढ़ी वठी रड़ियूं कयूं। जागो था, वठी रड़ियूं कई, वठी रड़ियूं कई, वठी रड़ियूं कई, एॾियूं रड़ियूं कीहूं वठी कयई जो हुजूर से फरमाइनि था त पूरी रूह ज़मीन में जेके हुन जा शागिर्द हा से पहुता उस्ताद लाइ ख़्याल छा थियो आहे। जागो था, पूरी रूह ज़मीन जा उहे ठेड़ीअ जा, अमरोट जा, देवबंद जा, खरड़ा जा सभु वञी पहुता, ठरी वारा बि पहुता हूंदा। उस्ताद छा थियो थी ॾसे ई न पियो, मथे में धूड़ विझंदो वञे, मथे में धूड़ विझंदो वञे, रड़ियूं कंदो वञे। उस्ताद ॾे ख़बर छो थो रोई पियो। मुंहिंजा दोस्तो अदीज़ो मां पंहिंजी ॻाल्हि कोन थो कयां, रसूलुल्लाह जे हदीस पाक जी ॻाल्हि आहे त रोई रड़ियूं करे दाहूं करे चवण पियो लॻे छो न रोवां, इन जे करे रोवां थो कद आन मुहम्मदुर रसूलुल्लाह, रोवां इन्हीअ जे करे थो जो अॼु मुंहिंजी बादशाही ख़तम थी वई, मुंहिंजी शागिर्दी ख़तम थी वई, मूं वारा मदरसा बंदि थी वेंदा, मुंहिंजे शागिर्दनि जो तादाद खुटंदो वेंदो, इन्हीअ जे करे रड़ियूं थो कयां जो मुहम्मद मीर आयो आहे। हेॾे निहार हिकिड़े पासे पखी पखड़ जीत ॼणा मलक मलाइक हुरूं परियूं आसमाननि ते पढ़ा पिया घुमाइनि, ख़ुशूं पिया कनि, नारा पिया हणनि, जुलूस पिया कढनि न महबूब करीम जे आमद जे लाइ ख़ुशि पिया थियनि। ॿिए पासे वरी ॿियो रिकाट जो पासो धूड़ मथे में रड़ियूं पियो करे। घबरायो न, इहो शुरू खां अचे पियो हलंदो। ख़ुशी वारा ख़ुशी मल्हाईंदा रहंदा, मथे पिटण वारा पिटींदा रहंदा। परेशान थियण जी ज़रूरत ई कान्हे का, झेड़े बेड़े जी ज़रूरत ई कान्हे का, फितने फसाद जी ज़रूरत ई कान्हे का, घबराइण जी ज़रूरत ई कान्हे का। पंहिंजे मुल्क में हिकिड़ो गाह आहे, पाण उनखे चवंदा आहियूं अंधड़ी, उन अंधड़ीअ जो ॿिज बि कोन थो वञे त अबू जेल जो ॿिज किथे वेंदो। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या ॾाढे सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अदा नाराज़ त कोन था थियो न, सम्झ में ॻाल्हि अचे वधी। घबरायो न, घबरायो न, परेशान न थियो, बस रुगो सुञाणे छॾींदा कयो। ये सिंधी में चइबो आहे त भाड़े भुते खे नज़र मां कढी छॾिबो आहे, विड़बो थोरो, झेड़ो थोरो कबो, बस रुगो भाड़े भुते खे नज़र मां कढी छॾियो, सम्झी वेंदा कयो त हाओ हे जेको ख़ुशि थो थिए सो मलाइकनि वारी जमात मंझूं आहे। जेको नारा थो हणे इहो उन्ही जमात मंझूं आहे जंहिं मलाइक जमात खे फ़ाइदो पियो आहे। हे उन्ही जमात मूं आहे जंहिं जमात ते अल्लाह एहसान कयो आहे। ऐं वरी जेको पिटे कुटे रड़ियूं करे दाहूं करे शिरक फितियत ऐं कुफ्र जूं फतवाऊं ॾे बूथ ख़राब करे, उन्ही खे बि सम्झी वञो त हाओ हाओ चाचा चिबड़ तोखे सम्झी वियासीं, तूं कहिड़े ग्रुप जो माण्हू आहे।